मुझो तव्हां सवाल इहो आहे त लाड़ जी ज़राअत जो जी तबाही जो ज़िम्मेवार तव्हां कंहिंखे था सम्झो? हाल मुंहिंजो हुकूमत वक़्त खे सम्झां जेके गुज़िरियल 15 सालनि खां वठी सिंध ते हुकूमत वेठा कनि जिन खे सिंधी माण्हू टैक्स पैदा कनि, उन्हनि जी इहा ज़िम्मेवारी हुई त उहे एग्रीकल्चर जे वाधारे लाइ ज़राअत बुनियादी जियापे जो ज़रियो आहे। लाड़ सॼे जो हीअ जेको शुगर इंडस्ट्री तौरु ॼातो वेंदो हो सॼो इलाइक़ो, हीअ जेको सॼे सिंध खे बल्कि सिंध खां ॿाहिरि टमाटो असां ॾींदा हुआसीं ऐं सारियूं लाड़ जो एक्सपोर्ट थींदियूं हुयूं ऐं पंहिंजो उहे सभु तबाह थियूं आहिनि। उनजो ज़िम्मेवार हुकूमत आहे, छो जो इरीगेशन जा हिकिड़ो त पैसा खायो वञनि, भींग लॻी पई आहे, सीडा जे नाले ते जेके प्रोजेक्ट आया सभु खाई विया हलिया ऐं जेके धिका ठाहियूं उहे बि जेको आहे सो अहिड़ी डिज़ाइन रखी अथनि जेके बजाए बेनिफिट ॾियण जे उन्हनि नुक़सानु ॾिनो आहे, उहे पाणी रोके बीठा आहिनि ऐं वाहन मां डीसिल्टिंग कोन थी आहे, वाहन मां पाणी खणण जी गुंजाइश ई ख़तमु थी वई आहे। हाणे प्रॉब्लम इहो थियो त हिते पंहिंजो गुज़िरियल दफ़े पंहिंजो हिन फ़ोटू पे कढाया, इरीगेशन मिनिस्टर साहिबु आयो हिते फ़ोटो सेशन करणु, उन्हनि ॾींहंनि में कोटड़ी बैराज ते पाणी सिस्टम में मौजूदु हो पर उहो पाणी ट्रेल कोन पे कई, जेकॾहिं बरसातूं न थींदा त पाणी किथे पहुचे ई कोन आहे। उनजो सबबु इहो आहे त हिननि रिकॉर्ड करप्शन कई आहे, उनजे करे सॼी एग्रीकल्चर तबाह थी वई आहे। हाणे हीअ जेके गैर क़ानूनी कटौतियुनि जो मामिलो आहे जंहिंजे लाइ असांजो एहतजाज आहे, इहो हिननि जे पंहिंजो आहे अॻु में पंहिंजो ॼाण में आहे, इल्म में आहे, असां हिननि खे नोटिस में आंदो आहे, नोटिस में हुजण जे बावजूदि बि उनखे इम्प्लीमेंट कराइण जे लाइ तयारु कोन्हनि के ऐं सरमाएदार एॾो ताक़तवर आहे, उहो चवे थो त इहे एसी टेसी मूंखे छा कंदा आहियो, कुझु कोन्हे मूंखे जेको करिणो हुजे वञी करो। इहा उनजो सबबु इन जे करे आहे जो गवर्नमेंट में वेठल जेके माण्हू आहिनि, सरकार में वेठल जेके माण्हू आहिनि, उहे ख़ुदि उन्हनि जा पार्टनर्स आहिनि सरमाएदारनि जा, कारखाननि जा, या उनजा बेनिफिशरी आहिनि या पार्टनर आहिनि या बेनिफिशरी आहिनि, उनजे करे उहे उन ते ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हनि के ऐं सॼे लाड़ जी ज़राअत मुकमल तबाह थी वई आहे। हिकिड़े पासे समुंड ज़मीन पाए पियो, जर खारो थी वियो आहे, माण्हू वटि पीअण जो पाणी कोन्हे, ॿिए पासे हिन पासां पाणी कोन थो मिले। सो आऊं त सिंध जे लाड़ जे सभिनी माण्हुनि खे अपील थो करियां त भई तव्हांजी इहा लातइल्की तव्हांखे तबाह कंदी। असां अॻु में डैमनि जे ख़िलाफ़ु जदोजहद कंदा हुआसीं, माण्हू लातइल्क रहिया, सिंधू दरिया मरी वियो, सिंधू दरिया मरे पियो, असां ऐं उहो सिंधू दरिया जो मौत कोन हूंदो, उहो सिंधी क़ौम जो मौत हूंदो जेको असीं पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं पिया। उनजे करे असीं जेका जंग विड़ूं पिया उहा रुॻो सारियुनि जो अॻ जो मामिलो पंहिंजे जॻह ते अवलियत सां खयो आहे, पर आहे सिंधू दरिया जे जियापे जो सुवालु ऐं सिंधी क़ौम जे जियापे जो सुवालु। सो उन ते असांखां जेतिरी बि जदोजहद थी सघी असां मुस्तक़िल मिज़ाजी सां कंदासीं। महिरबानी महिरबानी। हू ज़राअत जी तबाही जो ज़िम्मेवार हितां जा हुकुमरान आहिनि जेके न पंहिंजी हिते ज़रई जेका उपत थिए थी उनजो सही अघु मुक़ररु करे सघिया आहिनि, न उनजो एक्सपोर्ट जे हवाले सां का तरजीहात आहिनि त हिते जेको फसल लहे उनखे ॿाहिरि एक्सपोर्ट कजे। ऐं ॿियो इहो त जेके खाद या पेस्टिसाइड ते को बि कंट्रोल न आहे ऐं ॿिज असां वटि जेके आहिनि उहे बि क्वालिटी वारा कोन पिया अचनि। ज़राअत खातो मुकमल तौर ते अगोर निंड में सुतल आहे ऐं पाणी जो शॉर्टेज त असां वटि हिकिड़ो ईअं माना रवाजी ॻाल्हि थी वई आहे त जॾहिं असां फसल पोखियूं था तॾहिं पाणी कोन थो मिले ऐं जॾहिं फसल पचण जे वेझो अचे थो तॾहिं पाणी कोन थो मिले, उहो चेट हुजे या कती हुजे, ॿिन्हिनि में साॻी सूरत हाल आहे। सो आउं सम्झां थो सिधो सो ज़िम्मेवार हुकूमत आहे हितां जी ऐं 18 तरमीम खां पोइ ज़राअत जो खातो मुकमल तौर ते सिंध गवर्नमेंट वटि आहे या पीपल्स पार्टी जी नाअहली आहे त हू हिते जे माण्हुनि खे जेको 70% खां मथे असांजो रेवेन्यू जो सबबु ज़राअत आहे उन ते उनजी का बि तवजह न आहे, जंहिंजे करे महांगाई ऐं गुरबत में ॾूनी इज़ाफ़ो थींदो वञे पियो। साईं पहिरीं त हुनजो ज़िम्मेवार ऐं असांजे एग्रीकल्चर मिनिस्टर जेको इस्माइल राव साहब ऐं उन खां पोइ असांजा जेके बि हाणे चूंडई नुमाइंदा आहिनि ऐं जेके सरमाएदारनि हथरादू सिंध जी जेकी ज़राअत जेके रीढ़ जी हॾीअ सां सम्झंदा आहियूं उनखे तबाह करे असांखे बिल्कुलु ख़तमु करणु था चाहिनि। ऐं हींअर बि जेको नाजाइज़ कटौती थिए पई, साहिरियुनि जी जेकी शराफ़त जे नाले ते बुरको पाए वेठा आहिनि, उहो सिर्फ़ु भतो पिया वठनि हो, न त हुननि मुतालबा बि असां कया, डीसीओ सां मुलाक़ात बि थियो, उन्हनि इहो वाइदो कयो त बाबा असां सिर्फ़ु जेकी बोरी या ॻूण उनजो सिर्फ़ु किलो वज़न कटंदा, न त असां ॿियो को बि न कटंदा, पर उनजे बावजूदि बि किथे बि को अहिड़ो इम्प्लीमेंट न थियो आहे उनजो नोटिफिकेशन या हुकुम। इहो साॻी कटौती थिए पई, उहो साॻी ज़ुल्म बरबरीत थिए पई। हिकिड़ो अॻु में पाणी हिननि असांखे लेट सां ॾिनो, उन सां हारियुनि जो इस्साल थियो। ॿियो हीउ जेको कटौती पिया कनि ऐं रेट घटि पिया ॾियनि, इन्हनि सां बि जेको नंढिड़ो ज़मीनदार आहे जेको हारी आहे उनजो ख़र्चो बि मस पूरो थियो। त उनजे लाइ असांजे सिंध यूनाइटेड पार्टी जे तरफ़ां अची वेठा आहियूं ऐं हुन सॼे मामले जो ज़िम्मेवार जेको आहे वरी बि हिकु भेरो हिकिड़ो असांजो ब्यूरोक्रेसी जेको आहे उन्हनि खे ऐं चूंडियल नुमाइंदनि खे ऐं सरमाएदारनि खे सम्झाऊं। महिरबानी। साईं तव्हांखां सवालु इहो आहे त लाड़ जी ज़राअत जी तबाही जो ज़िम्मेवार तव्हां कंहिंखे था सम्झो? चूंडियल नुमाइंदा आहिनि, गवर्नमेंट आहे, अफ़ीसरशाही आहे।
उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे त हुननि बि तबाही करे छॾी आहे, बर्बादी करे छॾी आहे। पाणी जेको खोट आहे उहा, हालांकि पाणी आहे सिस्टम में मौजूदु आहे, पर पाणी जी जेका विरासत आहे उहा ग़लति पई थिए, जंहिंजे करे जेको सो हिते खोट। असां वटि अलमियो वॾो इहो आहे त असां 10 महीना असां वटि पाणी जी खोट रहंदी आहे। 10 महीना असीं रोडनि ते हूंदा आहियूं ऐं पाणीअ जी खोट करे असांजा जेके इलाइक़ा आहिनि, पुछड़े जा इलाइक़ा आहिनि, उहे गैराबाद रहियो वञनि। ऐं 10 महीननि खां पोइ वरी 2 महीना जॾहिं बरसातूं पवनि तॾहिं असीं लाड़ वारा ॿुॾंदा आहियूं। हीअ असां सां वॾो वहिल। ऐं जॾहिं ॿुॾी सुॾी बाक़ी जेके सारियूं बचंदियूं आहिनि ऐं थींदियूं आहिनि, फसल थींदा आहिनि, उन्हनि ते वरी जेके वापारी कारोबारी माण्हू आहिनि उन्हनि जी जेको सो मनमानी हूंदी आहे, कटो थी, रेट न ॾियणु, हीअ वॾियूं जबर ऐं ज़ुल्म, इहो सॼो जेको सिस्टम आहे सो चूंडियल नुमाइंदनि जे तरफ़ां थिए पियो। चूंडियल नुमाइंदा पंहिंजूं कमीशनूं मुक़ररु करे वेठा आहिनि, मिलनि ते, फैक्ट्रियुनि ते, कारोबारनि ते पंहिंजूं कमीशनूं मुक़ररु करियो ऐं तबाही ऐं बर्बादी पिया कनि। ॿियो को बि कारण कोन्हे को, उन्हनि सां अफ़ीसरशाही, ब्यूरोक्रेट ऐं चूंडियल नुमाइंदा गॾु आहिनि, जंहिंजे करे ज़ुल्म पियो थिए। महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असीं अॼु मौजूदु आहियूं DC ऑफिस बदीन ऐं असांजो अॼु जो सुवालु इहो आहे त लाड़ जी ज़राअत जी तबाही जो ज़िम्मेवारु केरु आहे।